ओम शांति। अॼु ॾींहुं मिले तारीख़ आहे 22/8/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठी मिठा ॿार विशाल बुद्धि ठही वॾनि जी ओपिनियन वठी अनेक आत्माउनि जो कल्याण करो। उन्हनि सां हॉल आदि वठी करे ख़ूब प्रदर्शनियूं लॻायो। प्रश्न: हाणे तव्हांखे कहिड़ी स्मृति आई जंहिंजो सिमरन करो त कॾहिं दुखी न थींदा? उत्तर: हाणे स्मृति आई आहे कि असां पूज्य राव हुयासीं, पोइ असां रंग ठहिया आहियूं। हाणे पोइ बाबा असांखे राव अर्थात राजा ठाहिनि था। बाबा हाणे असांखे सॼे विश्व जो समाचार ॿुधाईंदा आहिनि। असां वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी खे ॼाणे विया आहियूं। हिन स्मृतियुनि जो सिमरन कंदा रहो त कॾहिं पंहिंजे खे दुखी न सम्झंदा, सदा ख़ुशि रहंदा। गीता: नयनहीन खे राह ॾेखारियो प्रभु। ओम शांति। मिठे मिठे सिकिल ते रूहानी ॿारनि गीत ॿुधियो। ॿार सम्झंदा आहिनि कि बाबा खे मिलणु बाबा सां वरसो वठणु ॾाढो सहज आहे। ॻायल बि आहे, बाबा सां सेकेंड में जीवन मुक्ति जो वरसो मिलंदो आहे। जीवन मुक्ति माना सुख शांति संपत्ति आदि जो वरसो। हाणे जीवन मुक्ति ऐं जीवन बंदि ॿ अक्षर आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि हिन समय बुद्धि मारक रावण राज्य जे कारण सभु जीवन बंदि में आहिनि। बाबा जी करे बंधन सां मुक्त कंदा आहिनि, वरसो ॾींदा आहिनि। जीअं ॿार ॼमियो, माउ बाप मित्र संबंधी आदि सम्झी वेंदा आहिनि, वारिस पैदा थियो। जीअं इहे सम्झणु सहज आहे, वैसे इहे बि सहज आहे। ॿार चवंदा आहिनि, बाबा कल्प पहिरियों मिसल तव्हां असांखे अची करे मिलिया आहियो। तव्हां सां ई सहज वरसो पाइण जो रास्तो मिलियो आहे। इहे त हर हिकु ॼाणंदो आहे। नई सृष्टि जो रचयिता भॻवानु ई आहे। उहे असांखे भटकण सां बचाईंदा आहिनि। कल्ह भक्ति कंदा हुया, अॼु बाप सां सहज ज्ञान ऐं राजयोग जो रास्तो मिलियो आहे। ॿार पंहिंजो अनुभव ॿुधाईंदा आहिनि कि असां बीके द्वारा ॿुधियो आहे कि 2 बाप आहिनि। ये सवाइ तव्हांजे ॿियो कोई मुख सां न निकिरी सघंदा कि 2 बाप आहिनि। तव्हांजी हर हिकु ॻाल्हि वंडरफुल आहे। हाणे स्मृति ईंदी आहे, जो हितां जो हूंदा उन्हनि खे झटि स्मृति में अची वेंदो। हा स्मृति में आयो उहो खे बि बाबा माया कोई समय जोर सां थप्पड़ लॻाए विस्मृति करे ॾींदी आहे। हिन में ॿारनि खे ॾाढो ख़बरदार रहणो। स्मृति त बाबा दिलाई आहे न। पवित्रता जो कंगन बि पूरो बंधणो हूंदो आहे। रक्षाबंधन जो रहस्य छा आहे? सो त हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कि इहे प्रतिज्ञा कराई। काम त मां शत्रु आहे। बाबा चवंदा आहिनि, असां गॾु प्रतिज्ञा करो कि कॾहिं बि पतित न ठहींदासीं। मूंखे यादि कंदा रहो त अधकल्ह जा पाप जली करे ख़तमु थी वेंदा। बाप गैरेंटी कंदा आहिनि, परंतु इहे त ॿार सम्झंदा बि आहिनि न। बाबा गैरेंटी कंदा आहिनि, इहे त ॻाल्हि ठीकु आहे। सनार गैरेंटी बि छा कंदो कि पुराणो जेवर खे नयो ठाहींदासीं। उन्हनि जो त इहो ई कमु आहे। आग में विझण सां ज़रूरु सचो सोनो थी वेंदो। त बाबा सम्झाईंदा आहिनि, आत्मा में बि खाद पियल आहे। जीअं सतो रजो तमो में ईंदा आहियूं, इहे ॾाढो सहज आहे। चित्र बि हिन करे ठाहिया आहिनि कि हिन ते सहज सम्झाए सघो। यूनिवर्सिटी कॉलेज आदि में बि नक्शा आदि हूंदा आहिनि अनेक प्रकार जा। तव्हां में बि इहे नक्शा आहिनि। तव्हां सुठी रीति कंहिंखे सम्झाए सघंदा आहियो। ज्ञान सागर पतित पावन बाबा ई अची करे इहे रास्तो ॿुधाईंदा आहिनि। ॿियो कोई पतित खे पावन ठाहे न सघे। नयनहीन दुखी मनुष्य आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, पहिरियों 2 युग में दुख ॾाढो हूंदो आहे। न भक्ति हूंदी आहे, उहा आहे ई स्वर्ग। भारत जे हिन समय जे मनुष्य जो ऐं भारत जे प्राचीन मनुष्यनि जो कॉन्ट्रास्ट आहे, परंतु इहे ॿियो कोई सम्झंदा न आहे। केतिरी पूजा हलंदी आहे न।
जेतिरो जेतिरो जो साहूकार हूंदो ओतिरो देवी देवताउनि खे सुठा जेवर आदि पाराईंदो। बाबा ख़ुदि अनुभवी आहिनि। बॉम्बे में लक्ष्मी नारायण जो मंदिर आहे, उन्हनि जे ट्रस्टी लक्ष्मी नारायण जी खे हीरे जो हार ठाराहे ॾिनई। बाबा खे त उन ट्रस्टी जो नाम बि यादि आहे। पहिरियों शिव बाबा जो मंदरु ठाहियो त उन्हनि खे ॾाढो सजायो, पोइ देवताउनि जो ठाहियो त लक्ष्मी नारायण आदि खे केतिरा जेवर आदि पाराया। हुन समय केतिरो धन हूंदो। मोहम्मद गज़नबी केतिरा ऊंट भरे करे खणी वियो। भारत में केतिरो अथाह धन हुयो। हाणे तव्हां यथार्थ रीति सम्झंदा। असांजो भारत छा हुयो? असांजे भारत में कुबेर जो खज़ानो हुयो। हीरे जवाहरात जा मंदर ठाहींदा हुया। हाणे उहो चीज न आहे, सभु लूटे करे खणी विया। हाणे त छा हाल थी वियो आहे? तव्हां ई पूज्य राह हुयो, पोइ तव्हां ई 84 जन्म वठी रंग ठहिया आहियो। इहे ॻाल्हियूं घड़ी घड़ी सिमरन करणी खपनि त पोइ कॾहिं बि पंहिंजे खे दुखी न सम्झंदा। दिलि में सिमरन कंदा रहंदा। असां बाबा सां छा वठूं था? बाबा अची करे असांखे सॼे विश्व जो समाचार ॿुधाईंदा आहिनि। इहे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कोई बि ॼाणंदा न आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो पहिरियों हिकु धर्म, हिकु राज्य, हिकु मत, हिकु भाषा हुई। सभी सुखी हुया। पुठियां इहे आपस में लड़णु झगड़णु लॻिया ऐं भारत टुकड़ो टुकड़ो थियणु लॻियो। पहिरियों हीअं न हुयो। हुते कोई बि क़िस्म जो दुख न हुयो। बीमारी जो नाम निशान न हुयो। उनजो नाम ई आहे स्वर। तव्हांखे पंहिंजी स्मृति आहे। बराबरि कल्प कल्प असांखे स्मृति ईंदी आहे। पोइ स्मृति में ईंदा आहियूं। पहिरियों एकच भूल थी जो रचता ऐं रचना खे भुलिजी वियासीं। हाणे तव्हां आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। सत्युग में बि इहा नॉलेज न हूंदी। पर अगरि सत्युग में हुजे हा त परंपरा हले हा, है न? त सत्युग में ई न हूंदी त परंपरा कीअं हलंदी? हुन समय मुख्य त राजा माण्हू ई हूंदा, ऋषि मुनि थोरी हूंदा। उहे द्वापर में ईंदा आहिनि। ऋषि मुनि आदिनि जो खान पान बि राजनि सां ई मिलंदो आहे। ऋषि मुनि आदि खे खान पान राजनि सां मिलंदो आहे। राजा संभाल कंदा हुया। हू बि संन्यास कंदा आहिनि। प्राचीन भारत जो प्राचीन राजयोग आयल आहे। प्राचीन ऋषि मुनि न चईंदा आहिनि। प्राचीन भारत जो प्राचीन राजयोग चईंदा आहिनि। उहे त द्वापर में ईंदा आहिनि। उहे राजाउनि जे आधार ते हलंदा आहिनि। चईंदा आहिनि असां रचता ऐं रचना खे न ॼाणंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि इहे ख़ुदि राजाऊं बि न ॼाणंदा हुया। हिन दुनिया में कोई बि हिन नॉलेज खे न ॼाणंदो आहे। हाणे तव्हां भारत समझदार ठहिया आहियो। लक्ष्मी नारायण जा मंदर जो ठाहींदा आहिनि, उन्हनि खे तव्हां लिखी सघंदा आहियो एतिरा लख रुपए ख़र्च करे मंदरु ठातो, परंतु उन्हनि जी जीवन कहानी जो तव्हांखे पतो आहे? इन्हनि राज्य कीअं पायो? उहो पोइ काॾे हली आहे? हाणे किथे आहिनि? असां तव्हांखे सभु राज ॿुधाए सघंदा आहियूं। ईअं उन्हनि खे लिखी सघंदा आहियो। तव्हां भारत हर हिक जी जीवन कहानी खे ॼाणे चुकिया आहियो त छो न लिखणो खपे उन्हनि खे? असांखे टाइम ॾियो त असां हिकु हिक जी जीवन कहानी ॿुधायूं। शिव जा मंदर जो ठाहींदा आहिनि, उन्हनि खे बि तव्हां लिखी सघंदा आहियो। बनारस में शिव जो मंदरु केतिरो वॾो आहे। हुते बि ट्रस्टी माण्हू हूंदा आहिनि। कोशिशि करणी खपे। वॾनि खे सम्झाईंदा। वॾे आदमी सम्झी विया त उन्हनि जो आवाज़ ॾाढो थींदो आहे। ग़रीब माण्हू झटि ॿुधी वठंदा आहिनि। मदद वॾनि जी वठणी आहे। ओपिनियन बि वॾनि जी लिखवाइणी आहे। शिव जी उन्हनि जो आवाज़ बि मदद कंदो आहे न। वास्तव में उहे एतिरो आवाज़ कंदा न आहिनि जेतिरो थियणो खपे। तव्हां प्रेसिडेंट खे बि सम्झाए सघंदा आहियो। सुठो सुठो बि चईंदा आहिनि। चीफ मिनिस्टर, गवर्नर आदि ओपिनियन ओपनिंग कंदा आहिनि, लिखंदा आहिनि। बीके त ॾाढो सुठो सहज रास्तो ईश्वर सां मिलण जो ॿुधाईंदी आहे।
परंतु ईश्वर छा चीज़ आहे ये कुझु न सम्झंदा आहिनि। सिर्फ़ु उन समय चईंदा आहिनि रास्तो ॾाढो सुठो आहे, शांती मिलण जो मार्ग आहे, परंतु ख़ुदि न सम्झंदा आहिनि। बाबा वॾनि खे सम्झाइण लाइ बि चईंदा आहिनि, वॾा मनुष्यनि सां वॾा जो नामी ग्रामी हॉल आहिनि उहो वठो, चओ असां सभु मनुष्यनि जे कल्याण जे लाइ इहे प्रदर्शनी हमेशह जे लाइ रखणु चाहींदा आहियूं। सिर्फ़ु एडवर्टाइज़ करणी आहे, ईअं 50 व 100 हॉल वठणा खपनि। भारत ॾाढो वॾो आहे, हिकु शहर 10-12 हॉल, हिकु शहर में 10-12 हॉल वठो, अख़बार में पइजी वञे एतिरे हॉल में प्रदर्शनी थिए थी। जंहिंखे सम्झाइणो आहे उहो अची करे सम्झे त केतिरनि जो कल्याण थी वेंदो। ॿारनि खे वॾी विशाल बुद्धि बिठाइणो खपे, सर्विस ॿारनि खे करणी खपे। बाबा सभु ॿारनि खे चईंदा आहिनि प्रदर्शनी ॾाढो ज़ोर शोर सां करो। बाबा तयारी कराइनि था, ॿारनि खे कोशिशि करणी आहे, इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। भॻवान ईंदा आहिनि प्रजापिता ब्रह्मा द्वारा, रचना रचंदा आहिनि प्रजा जी, त ज़रूरु केतिरा ब्राह्मण रचा हूंदा, हाणे पोइ रचनि था न, केतिरा ब्राह्मण ब्राह्मणियूं आहिनि। बाबा इहे ब्राह्मण धर्म रचंदा आहिनि संगम ते। तव्हां प्रैक्टिकल में ॾिसो था ऐं सम्झो था, इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। तव्हां ॿार सम्झंदा आहियो बाबा ईंदा ई आहिनि तॾहिं जॾहिं पते दुनिया खे पावन ठाहिणो हूंदो आहे। इहे बि ॼाणंदा आहियो परमात्मा प्रजापिता ब्रह्मा द्वारा ई रचना रचंदा आहिनि, परंतु कॾहिं रचंदा आहिनि इहे न सम्झंदा आहिनि। उहे सम्झंदा आहिनि कोई नई रचना रचंदा हूंदा। ब्रह्मा खे त सूक्ष्म मतनि में सम्झंदा आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो प्रजापिता ब्रह्मा त हिते आहे, तव्हां सूक्ष्म मतनि में वेंदा आहियो, पवित्र ठही पोइ फ़रिश्तो ठही वेंदा आहियो, साक्षात्कार कंदा आहिनि। ॿार अची करे ॿुधाईंदा आहिनि हिते मूवी हलंदी आहे, उहा आहे मूवी वर्ल्ड। तव्हां मूवी बाइस्कोप बि ॾिठो आहे न। हाणे प्रैक्टिकल सभु ॻाल्हियुनि खे तव्हां ॼाणे चुकिया आहियो। मूल वतन साइलेंस वर्ल्ड, हुते आत्मायूं रहंदियूं आहिनि। सूक्ष्म वतन में सूक्ष्म शरीर बि आहे, त ज़रूरु कुझु भाषायूं बि हूंदियूं। तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे असां आत्माउनि जो स्थान शांति धाम। असां आत्माउनि जो स्थान शांति धाम आहे, पोइ सूक्ष्म वतन, हुते ब्रह्मा विष्णु शंकर रहंदा आहिनि ऐं इहे कलयुगी ऐं सतयुग जो संगम आहे। हिते बाप ईंदा आहिनि, हितां खां तव्हां ब्रह्मण वेंदा आहियो। हुते ब्रह्मा विष्णु शंकर रहंदा आहिनि। इहे कलयुग ऐं सतयुग जो संगम आहे, हिते बाबा ईंदा आहिनि। हितां खां तव्हां ब्रह्मण वेंदा आहियो। हुते सूक्ष्म वतन में पीअर घर ऐं सत्संग घर जो मिलंदा आहिनि। हिते ॿई तव्हांजा पीअर आहिनि। बाप दादा ॿई महिनत कंदा आहिनि ॿारनि खे गुरू ठाहिण जी। मुसलमान बि चईंदा हुया गार्डन ऑफ अल्लाह। कराची में हिकु पठान हुयो, उहो सामने खड़ो हूंदो हुयो, ॾिसते किरी पवंदो हुयो। पुछिबो आहे तव्हां छा ॾिठो? असां ख़ुदा जा बगीचे में वियासीं, ख़ुदा फूल ॾिनई। हाणे उन्हनि खे ज्ञान त हुयो न। हाणे त सम्झंदा आहियो बगीचो कंहिंखे चइबो आहे। इहा आहे काटन जो जंगल ऐं उहो आहे फूलनि जो बगीचो। तव्हांजी बुद्धि में सॼो राज आहे, सत्युग छा आहे कलयुग छा आहे। तव्हांखे ॾाढी ख़ुशी थियणी खपे। सॼो चकर तव्हांजी बुद्धि में आहे। विस्तार त हिननि जो ॾाढो आहे। तव्हांजी बुद्धि में केतिरो शॉर्ट में ज्ञान वेठो आहे।
तव्हांजी बुद्धि में कहिड़ो शॉर्ट में ज्ञान वेठो। तव्हां ॿारनि रचता बाप द्वारा रचता ऐं रचना खे ॼाणो। ब्रह्मा खे रचता न चईंदासीं, रचता हिकु आहे, बलियारी हिकु जी आहे। पहिरियों रचना ब्रह्मा जी आहे, पोइ चईंदासीं श्री कृष्ण जी। ब्रह्मा त आहे, ब्रह्मण बि ज़रूरु खपनि। पांडवनि खे ब्रह्मण न सम्झता, ब्रह्मा द्वारा ब्रह्मण खपनि। यह आहे रूहानी यज्ञ, इनखे स्पिरिचुअल नॉलेज चइबो आहे। रूहनि खे उहे ई बाबा ज्ञान ॾींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा असांखे मनुष्य न पढ़ाईंदा आहिनि, सभी आत्माउनि जो बाप पढ़ाईंदा आहिनि। चईंदा बि आहिनि ब्रह्मा द्वारा स्थापना। श्री कृष्ण जे लाइ थोरी चईंदा, उहो त थी न सघे। ब्रह्मा द्वारा स्थापना केरु कराईंदा आहिनि? छा श्री कृष्ण कराईंदा न, परम पिता परमात्मा अची करे ब्रह्मा द्वारा स्थापना कराईंदा। विष्णु द्वारा पालना। ब्रह्मा ऐं विष्णु जो केतिरो पार्ट आहे? ब्रह्मा मुख वंशावली बि पोइ वञी करे विष्णुपुरी जा देवता ठही। ब्रह्मा सो विष्णु, विष्णु सो ब्रह्मा, इहे बि ॿारनि खे सम्झायो आहे। ब्रह्मा सो विष्णु ठहिण में 1 सेकेंड आहे, विष्णु सो ब्रह्मा ठहिण में 84 जन्म लॻंदा आहिनि। केतिरी वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि, कोई बि सम्झी न सघे। इहा आहे बेहद जी ॻाल्हियूं। बेहद जे बाप सां बेहद जी पढ़ाई पढ़े बेहद जो राज्य वठणो। बेहद जे बाप सां बेहद जी पढ़ाई पढ़े बेहद जो राज्य वठणो। सृष्टि चक्कर खे ॼाणणो। आत्मा ही ॼाणंदी आहे शरीर द्वारा पूरी सृष्टि जे चक्कर खे। ईअं न कि शरीर नॉलेज वठंदो आहे आत्मा द्वारा, न आत्मा नॉलेज वठंदी आहे। तव्हांखे केतिरी ख़ुशी आहे, इहा आंतरिक गुप्त ख़ुशी हुजणी खपे। पढ़ाई जा संस्कार आत्मा में आहिनि, दुख बि आत्मा खे थींदो आहे। चईंदा आहिनि असांजी आत्मा खे दुखी न करो। ॿारनि खे हाणे केतिरी रोशनी मिली आहे, तव्हांखे ख़ुशी रहंदी आहे। सागर सां रिफ्रेश थी बादलनि खे मिली करे वर्षा बरसाए। आपस में मिली करे प्रदर्शनी आदि तैयार करण में मदद करो। शौक़ हुजणो खपे। सर्विस। अच्छा मीठे मीठे सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। बाप द्वारा जो मिली हुई नॉलेज आहे उनखे सिमरन करे आपस में ख़ुशी में रहणो आहे। विशाल बुद्धि ठही जोर शोर सां सर्विस करणी आहे। ॿियो आहे बाप द्वारा जो स्मृति मिलंदी आहे हुनखे विस्मृति में न लाहिणो आहे। पवित्र रहण जी जो बाप सां प्रतिज्ञा कई आहे हुनखे पूरो निभाइणो आहे। वरदाना। न्यारेपन जे आधार द्वारा फरिश्ते स्वरूप जो साक्षात्कार कराइण वारा निरंतर सहयोगी ठहो। जीअं कोई बि वस्त्र धारण करण व न करण असांजे हथां। ईअं अनुभव करो कि इन शरीर रूपी वस्त्र में आहियूं। जीअं वस्त्र खे धारण करे कार्य कयो ऐं कार्य पूरो थींदे वस्त्र सां न्यारा थी विया।
शरीर ऐं आत्मा ॿिन्ही जो न्यारोपन हलंदे फिरंदे अनुभव थिए तॾहिं चईंदासीं निरंतर सहजयोग। तॾहिं चईंदासीं निरंतर सहजयोग। मां आत्मा अलॻि ऐं ये शरीर अलॻि। मां आत्मा शिव बाबा ब्रह्मा मां सां गॾु ऐं ये शरीर अलॻि आहे। अहिड़ो डिटैच रहण वारे ॿार अनेक आत्माउनि के फ़रिश्ते स्वरूप और भविष्य राजपथ जे साक्षात्कार थींदा आहिनि। अंत में इन सर्विस सां ई प्रभाव निकिरंदो। स्लोगन आहे संगम जो हिकु सेकेंड बि व्यर्थ गवाइण अर्थात हिकु वर्ष व्यर्थ गवाइण। अव्यक्त इशारो ब्रह्मण जीवन जो आंतरिक वर्ष सदा सुख स्वरूप शांत स्वरूप मन जी संतुष्टता उनजो अनुभव करण लाइ मनसा जी पवित्रता खपे। जमा करण जी विधि मनसा वाचा कर्मणा पवित्रता फाउंडेशन आहे पवित्रता। सेवा में सफलता जो आधार भी प्योरिटी आहे। सेवा जी सफलता जो आधार भी पवित्रता है। संकल्प व बोल में कोई भी भाव मिक्स न हुजे सके। संकल्प व बोल में असांजो कोई भी भाव मिक्स न हुजे। जो संकल्प हुजनि वो ओड़ा ही बोल और संकल्प भी श्रेष्ठ शुभ भावना शुभकामना वाला। भाव में भी पवित्रता भावना में भी पवित्रता। अच्छा ओम शांति। बाबा की याद करो।